गद्दारी कई है। 22 मई जा कातिल जेके आज़ाद आहिनि, दहशतगर्द कराची सजी के यरमाल बनाए वेठा आहिनि ऐं ही जेका नौकरी था कनि, यह नौकरी तमाम हाणे नीच तबियत ते पहुंची चुकी है, नीच लेवल ते पहुंची चुकी है। रेड जोन में जिते को पखी पखण पर नथो मारे सके, तव्हां तसव्वुर करियो उते उन्हनि रैलीज़ के प्रोटोकॉल ॾिनो थो वञे, उते उन्हनि खे थधा पाणी था पियारिया वञनि, उते उन्हनि खे जूसिस था पियारिया वञनि। पर जॾहिं सिंध जी वहदत जे लाइ असां हिकिड़ी अमन जूं रैलियूं कढी कराची में दाख़िल थियूं था त असां ते पाबंदी विधी थी वञनि, असांजी रस्ता रोक कई थी वञे ऐं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट उन्हनि सां फिट आहे। एतिरे करे ॾिठो वञे त पीपल्स पार्टी ऐं आईएमकेएम तव्हांखे लॻंदो त ॿई इकठे हिकिड़ी जमायत थी वियूं आहिनि। इन लाइ हू भरपूर कोशिश करनि थियूं त सिंध जा आवाम ॿाहिरि न निकिरनि ऐं हू घरनि में महदूद रहनि त जीअं सिंध ते असां कब्ज़ो कयूं, जीअं हैदराबाद कराची मीरपुर ख़ासि असां उनखे खसे करे मुहाजिर सूबो ठाहियूं ऐं सिंधियुनि खे इहो बि हक़ उन्हनि खां खसियो वञे। जीअं असांखे मुहाजिर ते जेका तांदा विया हुआ सिंध में उहो कब्ज़ो कनि, हाणे उहे चवनि था त असांखे अलॻि सूबो खपे, असां उहो हरगिज़ कोन थियण ॾींदासीं। ही हुकूमत वारा जेका भी कोशिश करन त असां जीअं न पुॼी सघूं प्रोग्राम मैदान ते, त सिंध जूं दियूं कीअं बि करे हिते प्रोग्राम में पुॼी रहंदियूं। रात का पुलिस असांजे घरनि ते चाहे कयो, मूंखे ख़ुदि पुलिस गिरफ़्तार कयो, 4 वगे मूंखे आज़ाद कयो दड़ी शहर मां। उन खां पोइ असांजा काफ़िला सिंधानी तहरीक, अवामी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक जा काफ़िला सवन जी तइदाद में गाॾियूं जेके असां रवानी थी हुयूं, जिन खे दमदमे ताईं रोकियो वियो। उन खां पोइ उतां रुकावटूं टोड़ींदा असां जॾहिं ठठो बाईपास पहुतासीं, उते बि तमामु सवन जी तइदाद में पुलिस मौजूद हुई। उतां असां रुकावटूं टोड़ींदा धाबे जेट पहुतासीं, उते लॻभॻि असांजा 3000 खां मथे अदियूं ऐं अवामी तहरीक कारकुननि खे उते गिरफ़्तार करे विहारियो वियो आहे। इन्हनि हुक्मराननि सिर्फ़ु असांजे जलसे करे 5 ॾींहं पाबंदी आई आहे ऐं माना इहो इन करे कई अथनि त माना माण्हू इन्हनि में शरीक न थियनि, प्रोग्राम न थिए, प्रोग्राम खे रुकावटूं करण जे लाइ कलम लागू कया विया आहिनि। उनजे बावजूद बि असीं सभु हिते पहुची साबित करे ॾेखारिया त सिंधी सभु हिकु मुतहद आहिनि। असांखे राति खां वठी बार बार इहो चयो वियो त रस्ता बंदि आहिनि, इवन त असां राति खां वठी प्री प्लानिंग माना असां तयारी करे छॾी त असांखे माना गबोल पार्क कीअं पहुचणो आहे, असां पंहिंजी प्लानिंग पूरी करे छॾी, गाॾियुनि वग़ैरह जो इंतज़ाम असां राति कराए छॾियो।